नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त टंडो जान मोहम्मद मां ख़बर ॾींदा हलूं त ऐवान साफ़ टंडो जान मोहम्मद ते समाजी रहनुमा लियाकत साई हाजी ख़ालिद अराई नवाज़ सांसी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ऐवान साफ़त ऐं मीडिया नऊं कोट वाक़िए जो भरपूर साथ ॾिनो आहे। असां तमामु घणा थोराइता आहियूं। DIG ज़ुल्फ़कार महर ऐं SSP असद चौधरी ऐं जांच ऑफिसर कादिर बख्श बेराणी ऐं असां इन जी टीम मां मुतमिन आहियूं त हू साफ़ शफ़ाफ़ जांच करे रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त सभु टंगड़ी बिरादरी जा माण्हू ख़राब न आहिनि जेके मुजरिम आहिनि। इन्हनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे जीअं त टंगड़ी बिरादरी जा 20 जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि। असां हाई कोर्ट जज ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला मुराद अली शाह खे पुरज़ोर अपील कयूं था त हिन वाक़े जी साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।